रहमान रहीम। जीअं त ही ताज़ो इशू हले पियो तालका हॉस्पिटल रते दरे जे हवाले सां, इन में साफ़ी हज़रात सोशल वर्करनि ऐं जेके सच खे सच चवण वारा आहिनि उन्हनि काफ़ी लिखियो आहे ऐं उन ते काफ़ी मरतबा हुकूमत जे तरफ़ों बि फॉर्मेलिटी तौरु जेके बि छापा वग़ैरह या इन्वेस्टिगेशन थी आहे उन मां बिल्कुलु मुतमिन न आहियूं, छो त हीउ सॼो सिस्टम ख़राबु लॻो पियो आहे। हिन रते दरे में तालका हॉस्पिटल हुजण जो को फ़ाइदो कोन्हे। हुन जे ट्रामा सेंटर जो हाल इहो ई आहे। सुबुह वारी जेकी OPD आहे, एक्सरे आहे, लैब आहे या ॿिया जेके डिपार्टमेंट आहिनि उहे कंहिं कम जा कोन्हनि। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हुकूमत जो पैसो ज़ाया करिणो आहे ऐं हुन मां करप्शन करणी आहे। जीअं हॉस्पिटल में सामान चोरी थिया, दवाऊं चोरियूं थियूं ऐं अलाए केतिरियूं दवाऊं चोरियूं थियूं थियनि ऐं उन खां पोइ अगरि उते FIR थी थिए, इन्वेस्टिगेशन जो ऑर्डर थो थिए त उन खां पोइ जंहिं जॻह में सामान हुननि जो स्टोर थियल हो उनखे बाहि ॾेई साड़े था छॾनि। इन जो मतिलबु इहो आहे त चोर हॉस्पिटल में मौजूदु आहे। हाणे हुकूमत खे घुरिजे, हेल्थ डिपार्टमेंट खे घुरिजे त इहे जेके बेईमान करप्ट जेके उतां जा एम्प्लॉय उते रखियल आहिनि त उन्हनि जो एहतसाब थियणु खपे। जेसीं ताईं इहा सफ़ाई कोन थींदी न, इन करप्ट माण्हुनि जे ॻिचीअ में हथु कोन पवंदो, असांजो हेल्थ जो निज़ाम रते दरे में बहितर थियण वारो आहे कोन। छो त हॉस्पिटल जी जेकी रियल पोज़ीशन आहे उते जेके वेंदा हूंदा दोस्त उन्हनि खे ख़बर पवंदी हूंदी त हीउ हिकु नाले में इदारो आहे, बाक़ी हिन जो कमु ॿियो आहे। सॼी लुट मार लॻी पई आहे, का सहूलियत कोन्हे। उन लाइ जेतिरो सख़्तु खां सख़्तु एक्शन हुकूमत खणी सघे थी त उहो खणे त बहितर थींदो। बहितर इन लाइ ई थींदो, हुकूमत असांखे ॿियो कुझु ॾिए त कोन थी, घटि में घटि असांखे हेल्थ जूं सहूलियतूं त हुजनि। छो त रते दरे में काफ़ी बीमारियूं फैलिजी वियूं आहिनि, जंहिंजो मिसाल HIV असां वटि आउटब्रेक थियो, वर्ल्ड लेवल ते उनखे हाईलाइट कयो वियो, उन जे नाले ते फंड वरिता विया, पर उहे डिपार्टमेंट बि हिन महिल सम्झो नाले में आहिनि, बाक़ी त उन्हनि जूं बजेटियूं ख़बर न आहे त कंहिंजनि घरनि में वञनि थियूं ऐं उन्हनि बजेटनि ते कंहिंजा ॿार पलजनि था, कंहिंजा ॿार ॿाहिरि टूर था कनि, कंहिंजा ॿार ॿाहिरि रहनि था। उन जी टोटली बजेट खाधी थी वञे। कोई रतो दरो में हेल्थ जी सहूलियत आहे कोन। हुकूमत असांखे सिहत जी सहूलियत हिन वक़्त ताईं न ॾेई सघी आहे। हीअ हॉस्पिटल बंदि थियणु खपे या इहा कंहिं टोटली प्राइवेट इदारे जे हवाले कई वञे त जीअं हेल्थ जी जेकी बि बजेट अचे थी उहा रते दरे जे माण्हुनि ते, उन्हनि जी सिहत ते ख़र्चु थी सघे। कंहिं बि हिकु प्राइवेट माण्हू खे ॾिनी वञे त जंहिंसां रते दरे जी भलाई थी सघे। महिरबानी।